वक़्तु कीअं गुज़री वेंदो आहे ख़बर ई कोन पवंदी आहे। ज़िंदगी में वेही कंहिं कुर्सी ते, कंहिं जॻह ते, कंहिं कुंड ते वरी मोहम्मद साहिब इहो सोचींदा आहियो कीअं वक़्तु गुज़री वियो। एॾी सर्विस करे छॾी, एॾो माण्हुनि खे बि माशाअल्लाह अॼु ताईं माण्हुनि जे लाइ कमु कयो पिया, किताब साम्हूं लिखी छॾिया। पुराणो वक़्तु कीअं यादि ईंदो आहे? कुदरत इंसानी ज़िंदगीअ खे अलाए केतिरनि हिसनि में विरहायो आहे। पहिरीं ॿारु आहे, हुनखे उन वक़्तु अहसासु कोन्हे, थोरो घणो अहसासु थिए थो। उन वक़्तु बि हू पंहिंजनि शयुनि खे पंहिंजे माइटनि खां विढ़ी वठणु शुरू करे थो, चाहे विढ़े चाहे रोए। पर हुनजी जिदोजहद या त हीअ शइ मूंखे वणे थी, चाहे रांदीक हुजे, चाहे मानी हुजे या ॿी के शइ हुजे, उहा वठण जी कोशिशि कंदो आहे। वरी जॾहिं स्कूल वञे, थोरो अबली ज़िंदगी में अचे त उन वक़्तु बि हुनजे ज़हन में जेका शइ हूंदी आहे उनखे हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे। अमली ज़िंदगी में अची वियो, मैच्योर थी वियो, वॾो थियो, त उन वक़्तु बि हुनजे ज़िंदगीअ में एतिरियूं शयूं अची वेंदियूं आहिनि। नौकिरी करे थो, धंधो करे थो, बिज़नेस करे थो, सियासत करे थो, उहे सभु उहो हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे। कुदरत इंसान जे ज़हन में उहे शयूं विझी छॾियूं आहिनि जेको वक़्तु हर वक़्तु सोचींदो रहे थो त मां हीअ शयूं हासिलु कयां। तव्हां जेका सहियल ॻाल्हि कई त किथे ब्रेक त कान थी अचे, ब्रेक वारो शायदि पोइ ते ॾिसे, पर जेकॾहिं न जेको वधंदड़ हूंदो पोइ ते कोन निहारींदो आहे। थी वियो उन ॾे कोन निहारींदो आहे। इंसान जे पास्ट में इंसान ग़लतियूं कंदो आहे, कामयाबी हासिलु कंदो आहे, हुन खां ॾोह गुनाह थींदा आहिनि। उन्हनि ते जेकॾहिं सोचे वेही त हू मुस्तक़बिल जी प्लानिंग करे कोन सघंदो, पोइ उते ई पूरो थी वेंदो। तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि हिकिड़ो अजीब फ़लसफ़ो असां वटि हूंदो आहे। माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿार वॾा आहिनि, कपिड़ा मेरा आहिनि, कीअं बि आहिनि, गिचे में कंठा आहिनि, वतन थोरो लहंदा, चाहे दरवेश थी वियो आहे। असां वटि सिफ़त आहे, वरी पोइ उन खां ताबीज़ वठण बि शुरू कंदा आहियूं, घणो कुझु हुन में आहे, पर ईअं कोन्हे। इहे हिननि जी नाकामी जेका आहे, ज़हनी नाकामी जेका अचनि तरफ़नि छिके वई। ॾिठो त हाणे मायूस थी विया, असांखे जेको हासिलु करिणो उहो कोन करे सघियासीं, पोइ हुन मुंहिंजी कुंड में वेही ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई। असां हिन जे ख़िलाफ़ु आहियूं। कुदरत तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे ॼमण खां वठी मरण ताईं। मां हिकिड़ो हदीस जो फ़लसफ़ो तव्हांखे ॾींदुसि त उतुलबुल इल्म इलल लहद मिनल बहद, इल्मु हासिलु कयो पींघे खां क़बर ताईं। माना जॾहिं इल्मु हासिलु था कयो त तव्हांजो क़बर ताईं वञण ताईं तव्हांजे ज़हन में इल्मु हूंदो ऐं जिदोजहद हूंदी, सोचींदो तव्हांजो मक़सदु छा आहे। सही। तंहिं करे हिनखे पोईंअ खे ॻाल्हि ठीकु आहे, पोइनि खे तारीख़ आहे, तारीख़ खे यादि करे उन उणायूं जेके थींदियूं आहिनि उन मां सबक़ु हासिलु कजे, अॻिते सोचिजे। पर भई पछताजे त हेतिरी ज़िंदगी मूं गुज़ारे छॾी, छाजी। भला मां रिटायर करे आयुसि, रिटायरमेंट खे बि काफ़ी वक़्तु थी विया। मुंहिंजी ज़िंदगी इंसानी ख़िदमत आहे, उहा जारी आहे, इल्मु आहे उहो जारी आहे। मां त इहो सोचींदुसि पियो रोज़ाना त अॼु छा लिखां, अॼु छा कयां, केतिरनि जी ख़िदमत कयां, केतिरनि माण्हुनि जी क़यादत कयां, केतिरनि माण्हुनि खे अॻिते वठी अचां, केतिरनि माण्हुनि खे घरनि खां मां ॿाहिरि कढी अचां। हींअर मूं स्कूल क़ाइमु कया आहिनि, ज़ाहिर आहे मां माण्हुनि खे ॿाहिरि वठी थो अचां। कंहिं ज़माने में मूं वटि अहिड़ो पोर्टफोलियो हो जो मां माण्हुनि खे हिते कराची में नौकिरी ॾियारींदो हुउसि। मां 1971 में कराची में आयो आहियां, तंहिं खां वठी माशाअल्लाह कराची मुंहिंजी आहे, कराची कंहिंजे पीउ जी कान्हे का। ठीकु आहे। हाणे उन में मां एम्प्लॉयमेंट एक्सचेंज में रहियो आहियां। मूं सिंध जे केतिरनि इलाइक़नि में जाम माण्हू बहिराड़ीअ में हाणे उनखे हिते नौकिरी ॾियारी आहे। उन खां मां ओवरसीज़ एम्प्लॉयमेंट कारपोरेशन में वियुसि। हज़ारे सिंध जा माण्हू जेके अॻु में कोन मोकिलिया वेंदा, धारिया क़ाबिज़ हूंदा इन इदारे ते, मूं हज़ारे सिंध जे माण्हुनि खे हितां कढी वठी पंहिंजे खीसनि में जाम पैसा भरे उन्हनि खे ॿाहिरि मोकिलिया ताकी ग़रीब माण्हू आहिनि, उनजी फैमिली मूंखे दुआ करे। हज़ारे माण्हू मूं सऊदी मोकिलिया आहिनि, दुबई मोकिलिया आहिनि, ॿाहिरि मोकिलिया आहिनि। मूंखे त ख़ुशी आहे, पर इहो मुंहिंजो पास्ट आहे। मूंखे इहो सोचिणो आहे त अॼु मां छा थो करे सघां, अॼु केतिरनि खे मां जेको आहे सुखियो ॾिसी सघां थो, अॼु केतिरनि जी ज़िंदगी मां सफल बनाए सघां थो पियो। वरी मोहम्मद साहिब इहो त रीज़न न आहे त अॼु ताईं तव्हां यंग लॻा पिया आहियो। चवंदा आहियूं त इंसान जे फिज़ीक खां वधीक इंसान जो ज़हन ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो आहे। इंसान जॾहिं ज़हन में एक्सेप्ट करे छॾंदो आहे त मां हे करे सघां थो त उहो करे ई वेंदो आहे। त इहो त रीज़न न आहे अॼु ताईं वली मोहम्मद साहिब यंग लॻा पिया आहिनि। माशाअल्लाह तव्हांजी ज़ुबान अला मुबारक रखे। गुज़िरियल इहा आहे त ॻाल्हि आहे त मूं हिन महिल ताईं पास्ट ते कोन ॾिठो आहे। जेकॾहिं किथे नाकामी आहे त निदामत पाण ते कान ॾिनी त मूंखे अॻिते वधिणो आहे। मूं पंहिंजे पाण खे सिंध धरती, सिंध जी सिंधी ॿोली, सिंध जे माण्हुनि में ज़म करे छॾियो आहे।
मूंखे रोज़ाना ॾिसणो पवंदो आहे त मुंहिंजे सिंध में केतिरा माण्हू तकलीफ़ में आहिनि, मां हुनजी मदद कयां ऐं कीअं कयां। मूंखे इन तरफ़ ॾिसणो पवंदो आहे ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त माण्हुनि खे मथे वठी वञिजे।